तो साईं मुंहिंजो अनिला नालो आहे हिते अली मोहम्मद दारोगे जी नूंहुं आहियां अब्दुल रज़ाक जी ज़ाल आहियां। उन ते असांजी भाॼाई पंहिंजो घरु पाण छॾियो आहे। उन खां उहा घर में नथी ठहे। मां उनजो एवज़ आहियां। मूंखे 4 बचड़ा आहिनि। मां पंहिंजे मुड़ुस सां घर में ख़ुशि आहियां। उहो बि मूंसां ख़ुशि आहे। हितां 3 साल थिया आहिनि असां हिन जो शहर हितां छॾियो आहे पंहिंजे सहुरे जन जो। उतां उन में पेट में मूंखे ॿार हो 3 सालनि जे अंदरि में उते पंहिंजे पुट खे धकु पियो हणे लोहो पानो उहो लॻी वियो मुंहिंजे पेट में। उहो ॿारु मुंहिंजो कज़ा थियो। पोइ बि हिन पीउ पंहिंजे खे बचायो। असां हितां लॾो खणी हलिया वियासीं चुप कयूं। कहिड़ी छोकिरी खे खणी विया आहिनि? छा थियो? इहा छोकिरी खणी आया आहिनि जो मुंहिंजी धीउ तबसूमा। उहा राति जो 1 बजे जहिड़ो उन्हनि सां असां पंहिंजे घर असीं राति जो कब्ज़ो करे माई खे तलाक ॾे न त असां तुंहिंजा ॿार खणंदासीं। मां पंहिंजा ॿार वठी पंधु पंहिंजे माइटनि ॾे भॼंदी पई वञा। उतां वाट त मुंहिंजी तबसूमा छोकिरी 13 सालनि जी उहा खणी विया आहिनि। केरु खणी विया बाबा? उहो मुंहिंजो सहुरो दारो अली मोहम्मद दारोगो, फैज़ मोहम्मद, अब्दुल गफ़ूर, अमीर, उन्हनि जा सभु छोकिरा इहे शामिल आहे। फताह इहे सभु मुंहिंजे घर में बि हींअर कब्ज़ो आहे। महिरबानी करे मुंहिंजो घरु छॾाए वञे मूंखे पंहिंजी न्याणी वापसि ॾेई वञे। इहो ई मूंखे ड्रिजाए। मुंहिंजे न्याणी अॻो में मुंहिंजो ॿारु वियल आहे। उनखे धकु हणे मारे विधो अथनि। हिन मुंहिंजी न्याणी खे पुलिस वटि विया? पुलिस वटि वञूं पिया असां रुकण थाणे ते वाट ते असांजो अॻो अथनि। असां उते न पहुची सघियासीं। ककड़ वञूं पिया उते बि असांजो अॻो अथनि। असां उते न पहुतासीं। असां भॼी अची हिते तव्हां वटि पहुता आहियूं। हाणे महिरबानी करे DSP खे चयो त असांखे पंहिंजी न्याणी वापसि करे ॾिए। असांखे पंहिंजो घरु वापसि करे ॾिए। हो ॼाणनि उन्हनि जो मसइलो आहे। असांजे विच में आहिनि न असांजो उन्हनि ॾोह कयो आहे न असां उन्हनि जो कयो आहे। पर इहो आहे जो बसि ॻाल्हि ई आहे जो तूं पंहिंजी माई छॾ मुंहिंजे मुड़ुस खे चवनि था।